सॼे मुल्क जियां जैकबाबाद में भी जश्न आज़ादी के सिलसिले में इंतजामिया समेत मुख्तलिफ तंजीमुन पारां जश्न आज़ादी के सिलसिले में रैलियों कढियूं वयूं। जैकबाबाद में जश्न आज़ादी की मुख्य तकरीब बहरिया कॉलेज में थी गुज़री, जिते सरकारी वक्त ते डेप्यूटी कमिश्नर गज़नफर अली कादरी ऐं SSP मोहम्मद तारिक नवाज़ पारां क़ौमी झंडो फड़कायो वियो। तकरीब में जैकबाबाद के मुख्तलिफ खातन से वास्तो रखंदड़ ऑफिसरन समेत शहरन ऐं सियासी समाजी अगवानन शिरकत कई ऐं बाद में टाउन हॉल चौक खां प्रेस क्लब ताईं DC ऐं SSP की अगवानी में जश्न आज़ादी रैली पिण कढी वई। ऑल प्राइवेट स्कूल्स एसोसिएशन जैकबाबाद पारां सिकंदर अली महर, जान परवेज, नसीबुल्ला हांभी, राजा बिरोही, मजदूर शहरी इत्तेहाद पारां हाजी गुलाम नबी रिंद, पाक सरजमीन पार्टी पारां जहीर जखरानी, सुन्नी तहरीक पारां खैर मोहम्मद घुन्यो, JUI पारां डॉक्टर AG अंसारी, जमायत इस्लामी पारां एजाज मेमण, पाकिस्तान तहरीक इंसाफ पारां सरदार तारिक जावेद लोहर, मौला बख्श सूमरो, मीर राजा खान जखरानी ऐं ॿियनि जी अगवानी में जश्न आज़ादी रैलियूं कढियूं वयूं ऐं पाकिस्तान जिंदाबाद ऐं पाक फौज जिंदाबाद जा नारा हया विया। रैलियुनि खे ख़िताब कंदे ऐं जैकब न्यूज़ सां अगवाननि वीचार वंडींदे चयो त ख़ुशी जो मौक़ो आहे। हिन मौक़े ते हर पाकिस्तानी जो इहो ई ख़्यालु आहे त असांखे आज़ादी जे मौक़े ते आज़ादी जॾहिं ते अलहमदुलिल्लाह आज़ादी जॾहिं ते असांखे हद खां वधि ख़ुशि आहियूं। आज़ादी जो ॾींहुं असांजी ईद जो ॾींहुं आहे, ख़ुशी जो ॾींहुं आहे। अॼु जे ॾींहं ते असांखे जेको आहे सो 1947 में आज़ादी मिली, जेको आहे सो असां जेको क़ैद में हुआसीं उन्हनि खां आज़ादी वरितीसीं। असांखे जेको आहे ॾाढी ख़ुशी थी आहे। अॼु असां हर साल ईअं ई ख़ुशियुनि में ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। हिन साल जी पंहिंजे ॾींहं जी तमामु वॾी अहमियत आहे। इन जे करे असांखे ईद खां वधीक ख़ुशी थींदी आहे 14 अगस्त खे इहो पैगाम आहे कि जल्द तव्हांजो पाकिस्तान जो हिसो ठाहींदासीं और हिन आज़ादी खे तव्हां इंशाअल्लाह असां सां गॾु मल्हाईंदो। ये जश्न आज़ादी सिर्फ एक मामूली को जश्न कोने, पर हे अहद आहे हिकिड़े करप्शन फ्री पाकिस्तान जे लाइ कप्तान जी क़यादत में ऐं सरदार मोहम्मद मियां सूमरो जी क़यादत में एक करप्शन फ्री पाकिस्तान जी बुनियाद पवे थी। दिलो जान सां दुआ कयो ऐं दिलो जान सां ऐं ऑनेस्टी सां ऐं इंतहाई ईमानदारी सां तव्हां पंहिंजो हिस्सो इन्ही कम में ऐं पाकिस्तान जी तरक्की में ॾींदा रहियो ऐं अर्पंदा रहियो। इहा मुंहिंजी गुज़ारिश आहे पूरे पाकिस्तान के ऐं ख़ासि तौर ते जैकबाबाद जे हुयूं रवान। इहा ॻाल्हि मां ज़रूरी थो सम्झां त 1947 में जेकॾहिं असां अंग्रेज़नि ऐं हिंदुनि खां उन्हनि जे गॾियल साज़िशनि खां खटे करे पाकिस्तान ठाहे सघूं था त अल्लाह जे फज़ल सां इहो नामुमकिन न आहे जो असां कश्मीर खे बि आज़ादु कराए वञूं। ऐं मुंहिंजा कश्मीरी भाइरो, तव्हांजे रत सां गॾु असांजो रत वहे थो। तव्हांजे दिलि जे धड़कन सां असांजी धड़कन आहे। तव्हांजी हर क़ुर्बानी खे असां दिलि में सांढियूं था ऐं अहद था करियूं ऐं तव्हांखे पुख़्तो यकीन था ॾियारियूं न तव्हां कल्ह अकेला हुयो न तव्हां अॼु अकेला आहियो। अगवाननि जो चवण हो त अॼु असीं पाकिस्तान जी आज़ादी जो ॾिहाड़ो मल्हाए रहिया आहियूं ऐं हाणे उहे ॾींहं बि परे न आहिनि जंहिं ॾींहुं असीं कश्मीर जी आज़ादी जो ॾिहाड़ो बि मल्हाईंदासीं।